ज़िक्र कंदासीं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सीनियर अॻवान शहबाज़ गिल खे इस्लामाबाद में गिरफ़्तार करे मथस बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं पीटीआई अॻवान मुराद सईद तस्दीक़ कंदे चयो आहे शहबाज़ गिल खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुकूमत हाणे वाइड़ाप जो शिकार थी वई आहे। मुराद सईद ॿुधायो त शहबाज़ गिल जी गाॾी जा शीशा बि टोड़िया विया आहिनि ऐं ड्राइवर ते तशदुद बि कयो वियो आहे। जॾहिं त फवाद चौधरी उन हवाले सां ॿुधायो त शहबाज़ गिल खे बनी गाला चौक खां बिना नंबर प्लेट वारी गाड़ी में मौजूद माण्हुनि अगवा कयो। इस्लामाबाद पुलिस जो चवणु आहे त शहबाज़ गिल ख़िलाफ़ इदारनि ख़िलाफ़ बयानबाज़ी ऐं अवाम खे इदारनि ख़िलाफ़ उकसाइण ते बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त शहबाज़ गिल ख़िलाफ़ केस में इदारनि ऐं उन जे सरबराहनि ख़िलाफ़ उकसाइण समेत मुख़्तलिफ़ कलम शामिल कया विया आहिनि। वाज़े रहे त उन खां अॻु बि शहबाज़ गिल खे गिरफ़्तार कयो वियो हो, पर हिकु ॾींहं खां पोइ खेसि आज़ादु कयो वियो हो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान शहबाज़ गिल ते केस दाख़िल थियण जी तस्दीक़ कंदे चयो आहे त इमरान ख़ान जे सदारत में साज़िशी बयानियो ठाहियो वियो। निजी टीवी चैनल खे बि साज़िश में शामिल कयो वियो। इस्लामाबाद में सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त मुहर्रम हराम जे जुलूसनि दौरान किथे बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न आयो। पहिरीं खां 9 मुहर्रम तक मजलिसूं थियूं। घरू वज़ारत समूरनि सूबाई हुकूमतनि सां गॾु वेही सिक्योरिटी प्लान जोड़ियो। इंटेलिजेंस ऐं सिक्योरिटी इदारनि बहितरीन इंतज़ाम कया। शहबाज़ गिल जी गिरफ़्तारी जी तस्दीक़ कंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो त फवाद चौधरी ऐं शहबाज़ गिल वसीले साज़िशी बयानीअ खे अॻिते वधायो वियो। शहबाज़ गिल खे फ़ोन कयो वियो ऐं उन लिखियल पढ़ियल मवाद पढ़ियो। हुन चयो त ख़ासि रैंक्स खे पुकारियो वियो ऐं मुख़ातिब थींदे चयो वियो त उहे पीटीआई सां गॾु आहिनि। इदारे अंदरि बग़ावत कराइण जी कोशिशि कई वई। वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त शहबाज़ गिल ख़िलाफ़ कोसार थाणे ते केस दाख़िल आहे। उन ख़िलाफ़ कानून तहत दाख़िल थियल शिकायत ते कार्रवाई कई वई आहे। शहबाज़ गिल खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो ऐं पोइ फ़ैसिलो अदालत कंदी। हिकु सवाल जे जवाब में राणा सनावला चयो त शहबाज़ गिल ख़िलाफ़ केस दाख़िल थियल आहे त पोइ उहो अगवा कीअं थियो। शहबाज़ गिल निजी टीवी चैनल ते बयान ॾिनो हो। हुन जे बयान जे हद ताईं वधीक जांच जी ज़रूरत न आहे। शहबाज़ गिल ऐं निजी टीवी चैनल जे पुठियां केरु आहे उन जी जांच थियणी आहे। हिकु सवाल जे जवाब में राणा सनावला चयो त फवाद चौधरी समझदार माण्हू आहे, उहो अॻिते न ईंदो। शेख रशीद बाबति पुछियल सवाल जे जवाब में हुन चयो त शेख रशीद छुटल कारतूस आहे। हुन जी गिरफ़्तारी जो को बि इरादो न आहे। हुनखे इमरान ख़ान बि हाणे गॾिजाणीअ में नथो घुराए। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान शहबाज़ गिल जी गिरफ़्तारी ते पार्टी चेयरमैन इमरान ख़ान जो रद्दअमल बि साम्हूं अची वियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में इमरान ख़ान हिकु वीडियो शेयर कंदे लिखियो आहे त शहबाज़ गिल खे गिरफ़्तार न अगवा कयो वियो आहे। इमरान ख़ान लिखियो आहे त अहिड़ियूं शर्मनाक हरकतूं कंहिं जमहूरियत में थी सघनि थियूं। सियासी कारकुन सां दुश्मन जहिड़ो सलूक कयो वियो आहे। पीटीआई चेयरमैन लिखियो आहे त सभु कुझु उन लाइ कयो पियो वञे त जीअं उहे हुकूमत खे क़बूल करे वठनि। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद अहमद चयो आहे त इस्लामाबाद में संदसि गिरफ़्तारी लाइ लाल हवेली ते छापो खयो वियो। जेकॾहिं बिना वारंट जे खेसि गिरफ़्तार करण जी कोशिशि कई वई त हू पंहिंजे दिफ़ा कंदो। पंहिंजे जारी कयल बयान में अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त 10 मुहर्रम जे ॾींहुं यज़ीदी कुवतनि इस्लामाबाद में संदसि घर में 4 पुलिस गाॾियुनि सां छापो खयो वियो ऐं लाल हवेली में अछनि कपिड़नि जो पूरो दस्तो मोकिलियो वियो। शेख रशीद अहमद चयो आहे त हू जेल खां घबराइण वारो न आहे, बल्कि जेल त संदन सावरा हथकड़ियूं ज़ेवर ऐं मौत संदसि महबूबा आहे। हुन चयो त पंहिंजो बैग तयारु कयो वियो आहे जंहिं में दवाउनि ऐं टूथपेस्ट समेत समूरो सामान मौजूदु आहे। खेसि गिरफ़्तार करिणो आहे त भली अचनि, वारंट ॾेखारीनि, हू साणनि गॾु हलंदो। हुन चयो त जेकॾहिं वारंट खां पोइ गिरफ़्तारी जी कोशिशि कई वई त हू आइनी ऐं क़ानूनी तौर ते पंहिंजे मुकमल दफ़ा जो हक़ रखे थो। शेख रशीद चयो त पंहिंजे वीडियो बयान में पैगाम में चयो आहे त खेसि जेलनि खां न डिॼारियो वञे। हू इमरान ख़ान सां दोस्तीअ में हर क़ीमत ते निभाईंदो। हुन अॻु बि क्लाशनकोप जे केस में 7 साल जेल गुज़ारिया आहिनि। हाणे बि खेसि को बि डपु न आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त इक़्तिदार जे महरूमी इमरान ख़ान खे चरियो करे छॾियो आहे। इदारनि ते हमिलो या बग़ावत खे हथी ॾियणु मुल्क दुश्मनी आहे। पंहिंजे जारी कयल बयान में ख़्वाजा आसिफ चयो आहे त इक़्तिदार पाइदार शइ न आहे, हमेशह कंहिं वटि बि नथो रहे। ख़्वाजा आसिफ जो चवणु हो त इख़्तिलाफ़ रखणु हक़ आहे, पर इदारनि ते हमिलो या बग़ावत खे हथी ॾियणु मुल्क दुश्मनी आहे। इक़्तिदार जी महरूमी इमरान ख़ान खे चरियो करे छॾियो आहे। बचाव वारे वज़ीर चयो त पाक फ़ौज खे टारगेट करे इमरान ख़ान ऐं संदसि साथारी मुल्क दुश्मन एजेंडा ते कमु करे रहिया आहिनि।
उत्तर वज़ीरिस्तान में फ़ौजी काफ़िले ते थियल आपघाती हमले में पाक फ़ौज जा 4 एहलकार शहीद थी विया आहिनि। ISPR मूजिबि फ़ौजी काफ़िले ते हमले में उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में कयो वियो ऐं ISPR जो चवणु आहे त आपघाती हमले में 4 फ़ौजी जवान शहीद थिया आहिनि। शहीदनि में लॉरेंस नाइक शाहज़ेब, लॉरेंस नाइक सजाद, सिपाही उमेर ऐं सिपाही खुर्म शामिल आहिनि। ISPR मूजिबि सिक्योरिटी एजेंसी आपघाती हमलो कंदड़ ऐं हुन जे सहूलियतकारनि बाबति जांच करे रही आहे। पाक फ़ौज दहशतगर्दी जे नासूर खे ख़तमु करण लाइ पुरअज़म आहे। बहादुर नौजवाननि जूं कुर्बानियूं रायगान न वेंदियूं। अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी KP जे ज़िले उत्तर वज़ीरिस्तान में पाक फ़ौज जे जवाननि ते ख़ुदकुश हमले जी मज़म्मत कई ऐं शहीदनि जे ख़ानदान सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार कयो आहे। पंहिंजे बयान में आसिफ अली ज़रदारी चयो त फ़ौजी जवाननि ते हमलो कंदड़ दहशतगर्दियुनि खे माफ़ नथो करे सघिजे। अॻूणे सदर जो चवणु आहे त नेशनल एक्शन प्लान तहत वतन दुश्मन दहशतगर्दी जो ख़ात्मो आंदो वञे। आसिफ अली ज़रदारी जो वधीक चवणो हो त धरतीअ जे मुहाफ़िज़ बहादुर पुटनि जे क़ातिलनि खे संदन अंजाम ताईं पहुचायो वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाला उत्तर वज़ीरिस्तान में हमले दौरान शहीद थियलनि खे ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो आहे त वतन ख़ातिर कंहिं बि क़ुर्बानी खां न क़िबाइबो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाला उत्तर वज़ीरिस्तान में थियल आपघाती हमले जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाला फ़ौजी काफ़िले ते आपघाती हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त हू वतन ख़ातिर जान ॾींदड़ फ़ौजी जवाननि खे ख़राज अक़ीदत पेश करे थो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाला जो चवणु हो त वतन जी हिफ़ाज़त ख़ातिर कंहिं बि क़ुर्बानी खां न क़िबाइबो। सिक्योरिटी फोर्सिस अहिड़नि बुज़दिलाणनि हमलनि सां न घबराईंदी। सदर आरिफ अलवी उत्तर वज़ीरिस्तान में पाक फ़ौज जे काफ़िले ते थियल आपघाती हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त अहिड़ा बुज़दिलाणा हमला संदसि अज़म खे कमज़ोर नथा करे सघनि। सदर आरिफ अलवी पंहिंजे जारी कयल बयान में पाक फ़ौज जे काफ़िले खे आपघाती हमले जी मज़म्मत कंदे शहीदनि जे घर भातियुनि सां ताज़ियत जो इज़हार कयो आहे। सेनेट जे चेयरमैन सादिक संजराणी ऐं वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान बि फ़ौजी काफ़िले ते आपघाती हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त वतन लाइ जान कुर्बान कंदड़ शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश कजे थी। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ जिदोजहद जारी रखी वेंदी। उन खां सवाइ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं वज़ीर अला ख़ैबर पख्तूनख्वा महमूद ख़ान बि पाक फ़ौज जे काफ़िले ते हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त दहशतगर्दनि जा अहिड़ा बुज़दिलाणा हमला क़ौम खे डिॼारे नथा सघनि। हिते ज़िक्र कंदासीं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गॾियल अरब इमारात जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद सां टेलीफोनिक राब्तो कयो आहे, जंहिं में ॿिन्ही अॻुवाननि गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। वज़ीर आज़म ऑफिस जी मीडिया विंग पारां जारी कयल प्रेस रिलीज़ मूजिबि वज़ीर आज़म चयो आहे त गॾियल अरब इमारात पारां पाकिस्तान में मुख़्तलिफ़ इक़्तिसादी ऐं सीड़पकारी जे शोबनि में $1 अरब जी सीड़पकारी जे ताज़े ऐलान जी आजा कजे थी। हुन चयो त पाकिस्तान ऐं गॾियल अरब इमारात विच में वेझा लाॻापा आहिनि, जिन जूं पहाड़ूं गॾियल क़दरनि ऐं सक़ाफ़त सां ॻंढियल आहिनि। वज़ीर आज़म चयो आहे त गॾियल अरब इमारात विच में ओभर में पाकिस्तान जो सभ खां वॾो वापारी भाईवार ऐं सीड़पकार जो वसीलो आहे। हू 16 लख खां वधीक पाकिस्तानियुनि जी मेज़बानी बि करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गॾियल अरब इमारात में ताज़ो ॿोॾि जे नतीजे में पाकिस्तानी शहरियुनि समेत क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस ऐं हमदर्दीअ जो इज़हार कयो। उन मौक़े ते गॾियल अरब इमारात जे सदर पाकिस्तान में ॿोॾि दौरान थियल नुक़सान हेलीकॉप्टर जे हादसे में फ़ौजी जवाननि जी शहादत ते बि ॾुख जो इज़हार कयो। ख़बर शामिल कंदासीं। करमपुर वेझो बुढाणी बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो, 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। कचेवारे इलाइक़े में शेर बुढाणी ऐं जाड़ो बुढाणी जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो, हिक ॿिए ते जदीद हथियारनि सां हमला कया विया। गोलियूं लॻण जे नतीजे में यासीन बुढाणी ऐं शहज़ादो बुढाणी क़तल थी विया। जब्बार बुढाणी ज़ख़्मी थी पियो। वाक़े जे इतला ते पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी छॾियो ऐं जंहिंखां पोइ इस्पताल पहुचायो, जिते संदन पोस्टमार्टम बाद संदन मढ़ वारसनि हवाले कया विया। नापरकोट थाणे जे SHO ॿुधायो त 2 ॼणनि जे मारिजण जो इतला मिलियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि ॾांहुं रवानी थी वई आहे।
मीरपुर माथिल में कार इल्ज़ाम हेठि बिटे क़त्ल जो वाक़ियो पेश आयो आहे। लेबर कॉलोनी में गडाणी बिरादरी के नौजवान मीर मोहम्मद गडाणी और माची बिरादरी की औरत यास्मीन ज़ाल हनीफ माची के कार इल्ज़ाम हेठि गोलियों हणी क़त्ल कयो वियो आहे। वाक़े बाद मक़तूल जो लाश DHQ अस्पताल मीरपुर माथिल पहुंचायो वियो। इतला मिलण ते पुलिस अस्पताल पहुंची मढ़ तहवील में वरतो ऐं ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वियो। गडाणी बिरादरी के माण्हुनि इल्ज़ाम हयो आहे त माची बिरादरी के हथियारबंद हनीफ माची, सदर माची और जोगी माची हमलो करे गोलियों हणी संदन नौजवान के बेगुनाह क़त्ल कयो आहे। बांधी वेझो मेहरान हाईवे ते ट्रक ऐं कार विच में टक्कर के नतीजे में 3 मुसाफ़िर हयातियूं विञाए वेठा, जॾहिं त हादसे सबबि 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। लाड़काने वासी नवाब शाह खां लाड़काने वञी रहिया हुआ त संदन कार बांधी वेझो मेहरान हाईवे ते ट्रक सां टकराइजी वई। हादसे में लाड़काने जा रहवासी जावेद शेख कबरा ऐं हिकु ॿारड़ी फोती वई आहे। 23 वरनि जो सफ़ा ऐं 16 वरनि जी फातिमा, 10 वरनि जो बिलावल ऐं 7 वरनि जो माजिद पिणु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इलाइक़े वासियुनि खणाए नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त हादसो बरसाति दौरान तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो। ओबाड़े बरसां निगरी कैनाल में बुढ़ी फोत थी विया। ॻोठ अब्दुल हकीम मज़ारी में 7 वरनि जी निगरी रिहाना मज़ारी घर वेझो रांदि खेॾंदे पेर तिरकण सबबि रेणी कैनाल में बुढ़ी पई। इतला ते वारसनि 3 कलाकनि ताईं ॻोल्हा करण बाद निगरी जो लाश हथ कयो। निगरी जो लाश घर पहुचाइण ते रोज राड़ो मची वियो।